पुट सिर खणी दे काथे हैं हाँ ये नहीं अच्छा ए ना अध खणी दे पुट अध खणी दे उस्ताद ॻाल्हि ॿुध बाबा मूंखे थोरो कमु आहे मां होॾां वञा थो पर हिकिड़ी ॻाल्हि जी तव्हांखे मां पार त कंदसि मां भाई पंहिंजो कमु सम्झी हलायो हाँ सेठ तू बेफिक्र थी वञ असां पंहिंजे कम में कॾहिं बि को बि कोताही न कई आहे बाक़ी तूं ईअं सम्झ त असांजो अबो ॾाढो ई सही अहिड़ो कमु कंदासीं सॼी ज़िंदगी तूं यादि रखंदे उहो उस्ताद शराफ़त तव्हांजे मुंहं मां टमके पई मूंखे ख़बर आहे पर वरी बि पार त तव्हांखे करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे ॾिसो न मां वञा थो पोयां केरु आहे कोन सामान सड़ो पियो आहे सीमेंट आहे सरियो आहे ऐं उन खां अलावा टालियूं आहिनि काठ आहे हेॾो सारो सामान पियो आहे हिकु अलाह जो मथां ॾिसई ॿियो मां तव्हांजे आसिरे कमु छॾे थो वञा ईअं न त सुभाणे वरी तव्हां मूं मिसकीन खे वरी ईअं रोले छॾियो हे भई हथ थो ॿधां वञे करे पार त करणु नाराज़ बि न थिजो बाबा बसि मां हीअं वयसि ऐं हीअं मोटी आयसि सेठ तूं बेफिक्र थी वञ हे असांजो पंहिंजो कमु आहे तोखे कॾहिं बि असां शिकायत जो मौक़ो न ॾींदासीं बाक़ी हीअं वए हीअं मोटे को मसइलो ई न आहे तूं मज़ूरी वारे टाइम ते मोटी अचिजां असांखे मज़ूरी ॾिजां असां हलिया वेंदासीं बाक़ी तूं वञ चांहियूं वायूं फिल्मूं ॾिसी आ सेठ मसइलो न आहे वाह रे वाह जवान वाह रे वाह जवान कसम आहे तो जहिड़ा कंदाड़ मिस्त्री अञा बि पिया आहिनि एतबार कोन थो अचे बसि हाणे मां अचां थो मिंट में ठीकु आहे भाउ उस्ताद सिर ॾे अरे बाह दे सिर खे तागारी वठ हे वठ मूंखे ला हिकिड़ो मिंट हेरे वठ उस्ताद तो ही झाला शर्म कोन्हे उस्ताद सां ईअं ट्रपो ॾे उस्ताद ट्रपो हिकिड़ो मिंट उथार इहो सीमेंट काथे रखियो सीमेंट उस्ताद होॾे रखियो सीमेंट ट्राली में रख सिरूं रख सरिया रख हा मां छोकिरे खे फोन कयां थो हुनखे चओ जल्दी ॾेई छॾ हिनखे असां कमु अहिड़ो करे ॾींदासीं जो यादि रख वञ वञ जल्दी कर मां छोकिरे खे फोन थो कयां हेलो हा भाई इहो हिन जे सेठ रमू वारे जेको जॻह ते जेको कमु हले पियो न उते जल्दी गॾु गॾु कए हा जल्दी जल्दी सेठ वियो ॿाहिरि कमु लाहे था वठोसि पहुचणी कर महिरबानी A few moments later. हल न भला अञा ताईं गॾा गॾो काथे प्यारी अरे बेवकूफ़ पहुचण जी करे यार वरी मालिक अची वेंदो हा हा पहुच छा थियो होॾे हाणे उस्ताद छा आहे होॾे ॾिस लानती रे तोखे जॾहिं चए मज़े मथां अलाह ॾिसई थो अलाह जे आसिरे तुंहिंजे आसिरे कमु छॾे थो वञा मस्त निकितो न हिकदमि फोन घुमाईंदो बेलचो खणी जड़े था बेलचो बी मां अचां बी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सामान सीमेंट लोह सिरूं सभु कुझु पयूं अथई ऐं असांजी मज़ूरी बि बख़्श अथई असां पकड़जी पियासीं ख़ुदा हाफ़िज़ हलिया पुट लानती हिननि जे आसिरे कमु छॾियो था वञूं असां मालिक